अहम ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। एमक्यूएम पाकिस्तान अॻवान एडवोकेट अनीस ऐं पीएसपी अॻवान रज़ा हारून कराची बिलावल हाउस में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात करे पीपल्स पार्टी में शमूलियत करे छॾी आहे। आसिफ अली ज़रदारी ॿिन्ही अॻवान खे पीपी में शामिल थियण ते भलीकार कयो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। एमक्यूएम पाकिस्तान अॻवान एडवोकेट अनीस ऐं पीएसपी अॻवान रज़ा हारून कराची में बिलावल हाउस में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात करे पीपल्स पार्टी में शमूलियत करे छॾी। आसिफ अली ज़रदारी ॿिन्ही अॻवाननि खे पीपी में शामिल थियण ते भलीकार कयो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। एमक्यूएम पाकिस्तान अॻवान एडवोकेट अनीस ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात करे पीपल्स पार्टी में शमूलियत करे छॾी। आसिफ अली ज़रदारी ॿिन्ही अॻवाननि खे पीपी में शामिल थियण ते भलीकार कयो। अहम ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे आहियूं। एमक्यूएम पाकिस्तान अॻवान एडवोकेट अनीस ऐं पीएसपी अॻवान रज़ा हारून कराची बिलावल हाउस में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात करे पीपल्स पार्टी में शमूलियत करे छॾी। आसिफ अली ज़रदारी ॿिन्ही अॻवाननि खे पीपी में शामिल थियण ते भलीकार कयो। यह अहम खबर है जेका अवां सां शेयर करे आहियूं। एमक्यूएम पाकिस्तान अॻवान एडवोकेट अनीस ऐं पीएसपी अॻवान रज़ा हारून कराची बिलावल हाउस में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात करे पीपल्स पार्टी में शमूलियत करे छॾी। आसिफ अली ज़रदारी ॿिन्ही अॻवाननि खे पीपी में शामिल थियण ते भलीकार कयो। खबर अवां सां शेयर करे आहियूं। एमक्यूएम पाकिस्तान अॻवान एडवोकेट अनीस ऐं पीएसपी अॻवान रज़ा हारून कराची बिलावल हाउस में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात करे पीपल्स पार्टी में शमूलियत करे छॾी। आसिफ अली ज़रदारी ॿिन्ही अॻवाननि खे पीपी में शामिल थियण ते भलीकार कयो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे आहियूं। एमक्यूएम पाकिस्तान अॻवान एडवोकेट अनीस ऐं पीएसपी अॻवान रज़ा हारून कराची बिलावल हाउस में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात करे पीपल्स पार्टी में शमूलियत करे छॾी। आसिफ अली ज़रदारी ॿिन्ही अॻवाननि खे पीपी में शामिल थियण ते भलीकार कयो।